वीडियोस ला सब्सक्राइब ते क्लिक करे घंटी जे आइकन ते क्लिक कंदा। हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। मां जो पंहिंजो सिंधी भाइर अॼु हिकु नई ट्रिक सां अव्हांजे साम्हूं। अगरि अव्हां न आहियो त कुर्ब करे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन ते क्लिक कंदा त जीअं असांजा नवां वीडियो अव्हां नज़र हुजनि। दोस्तों, अगरि को अव्हां खे ब्लॉक थो करे व्हाट्सएप ते, छा अव्हां उनखे अनब्लॉक करे सघो था? छा इहो मुमकिन आहे? जी हा, इहो मुमकिन आहे। हाणे इहो हलूं था इन ट्रिक ॾांहुं, ॾिसूं था कीअं था अनब्लॉक करूं। हीउ मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे जंहिंखे मां मैसेज थो करां। हिनखे मां कुझु मैसेज थो करां। हिन जो प्रोफाइल पिक ज़ाहिर आहे, हीउ ऑनलाइन आहे, हीउ सीन बि करे पियो। ठीकु है। हाणे इहो दोस्त अगरि जे मूंखे ब्लॉक थो करे त हिन जो डीपी मूंखां गुम थी वेंदो ऐं मुंहिंजो को बि मैसेज हुन दोस्त ॾांहुं न वेंदो। ठीकु है। त हाणे हिनखे अनब्लॉक कीअं कजे? त अनब्लॉक करणु सफ़ा सवलो आहे। तव्हांजो असां वटि 2 व्हाट्सएप आहिनि। अव्हां वटि को ॿियो दोस्त हुजे त हुनजो व्हाट्सएप इस्तेमालु कयो। उन व्हाट्सएप में वञी व्हाट्सएप वञण खां पहिरीं हुन दोस्त हुते वञी हिकु ग्रुप ठाहियो। ठीकु है। क्लिक करे न्यू ग्रुप ते क्लिक कजो। पहिरीं न्यू ग्रुप ते क्लिक करे ठीकु है, हिकिड़ो ग्रुप ठाहियो पंहिंजे दोस्त जो, हुन सां गॾु ग्रुप ठाहे को नालो लिखी ओके कजो। ठीकु है। हाणे हुनखे छा करिणो आहे? हाणे एडमिन आहियो, एडमिन सां गॾोगॾु हुनखे बि एडमिन कजो। ठीकु है। जेको ऐड कयो आहे दोस्त उन ग्रुप में, उनखे बि एडमिन करिणो आहे। एडमिन करे पोइ अव्हां उन दोस्त खे अव्हांखे ॿुधाइणो आहे, उहो नंबर ॾियणो आहे जीअं अव्हांखे ब्लॉक कयो आहे। त दोस्त खे उहो नंबर ॾियो त हू उन नंबर खे अव्हांजे ग्रुप में ऐड करे। ठीकु है। ॾिसो, इहो मूं नओं व्हाट्सएप आहे, हुन में हीउ ठहियलु आहे। ठीकु है। हाणे छा करिणो आहे? जीअं मूंखे ब्लॉक कयो आहे उनखे बि हिन ग्रुप में ऐड करिणो आहे। ऐड करे एड पार्टिसिपेंट त क्लिक कर। जीअं मूंखे ब्लॉक कयो आहे न, इरशाद नालो आहे। ठीकु है। उन ते क्लिक कजो। ॾिसो, हीउ बि असां वटि अची चुको आहे। हाणे अव्हांखे उन दोस्त खे चवणो आहे त तव्हां एडमिन तां लही वञे। ठीकु है। तव्हांखे पंहिंजे दोस्त खे चवणो आहे या अव्हां हुनखे पाण अनब्लॉक करो। ठीकु है न, एडमिन तां हुनखे लाहियो। ठीकु है। ठीकु है। हाणे उहो दोस्त तव्हां रिमूव कयो आहे हुनखे। हाणे अवी जेको मैसेज लिखंदा, जेको मैसेज अवी लिखंदा, उहो मैसेज साम्हूं हमरा वटि हलियो वेंदो। उहो मैसेज उहो सीन बि कंदो, उन ते ब्लू टिक बि ईंदा, साॻियो नंबर, साॻियो इरशाद नालो आहे। ॾिसो, साॻियो आहे। हाणे अव्हां ब्लॉक कई न तस्वीर नज़र न ईंदो। बाक़ी जेको आहे ग्रुप में ऐड करे अव्हां को बि मैसेज करे सघो था। ठीकु है।